ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कराची ओभर खां ख़बर शामिल कंदासीं। अब्दुल गफ्फार भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची जे इलाइक़े सुपर हाईवे जमाली पुल वेझो नूर मोहम्मद ॻोठ ते हिकु भेरो ॿीहर चढ़ाई 7 खां वधीक ॻोठाणा गिरफ़्तार। पुलिस ऐं ॻोठाणनि में शिकताण सबबि इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। पुलिस नूर मोहम्मद बरफ़त ॻोठ खे ड्राइण लाइ पहुती त सभई मर्द औरतूं ऐं ॿारड़ा सख़्तु थधि में पंहिंजा अझा बचाइण लाइ रोडनि ते निकिरी आया। पुलिस ऐं बिल्डर माफ़िया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी करे रोड ब्लॉक करे छॾियो। ॻोठनि इल्ज़ाम लॻायो आहे त अलीगढ़ बिल्डर अदालत जो जवाब ॾियारींदे ज़बरदस्ती असांजा अझा मसमार करणु चाहे थो। हुननि चयो त हर महीने में पुलिस 3 खां 4 भेरा चढ़ाई करे परेशान करे थी। अदालत तरफ़ां मुक़ररु कयल नाज़िर बि ॿाहिरां चकर हणी हलियो थो वञे। हुन चए वक़्ते बि असांजे ॻोठ में 4000 खां वधीक घर ऐं 3000 जी आबादी आहे। हुननि सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां नोटिस वठी बिल्डर माफ़िया पुलिस रेवेन्यू इंक्रोचमेंट फोर्स ख़िलाफ़ कार्रवाई करण जी घुर कई आहे।